अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रसूल वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रसूल खातमिल अंबिया अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र इक़्तरब लिन्नासि हिसाबुहुम व हुम फ़ी ग़फ़लतिन मुअरिज़ून फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र लैसल बिर्रा अन तुवल्लू वजूहकुम क़िबलल मशरिक़ि वल मग़रिब वलाकिन्नल बिर्रा मन आमन बिल्लाहि वल मलाइकति वल किताबि वन नबिय्यीना व आतल माल अला हुब्बिही ज़विल क़ुर्बा वल यतामा वल मसाकीन वब्न अस्सबील वस्साइलीन फ़िर रिक़ाब वक़ाम अस्सलात व आता ज़कात वल मूफ़ून बिअहदिहिम इज़ा आहदू वस्साबिरीन फ़िल बअसाइ वज़्ज़र्राइ व हीनल बअस उलाइका अल्लज़ीना सदक़ू व उलाइका हुमुल मुत्तक़ून फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र कुल्लमा उल्क़िय फ़ीहा फ़ौजुन सअलहुम ख़ज़नतुहा अलम यअतिकुम नज़ीर क़ालू बला क़द जाअना नज़ीरुन फ़कज़्ज़बना व क़ुलना मा नज़्ज़लल्लाहु मिन शै इन अंतुम इल्ला फ़ी ज़लालिल कबीर वक़ालू लौ कुन्ना नस्मअु औ नअक़िलु मा कुन्ना फ़ी अस्हाबिस सईर सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल एहतराम मोहतरम मुसलमान भाइयों एवं बुजुर्गों, इंतहाई सर्दी जी मौसम रात के टाइम ते जो एतरी जमात मुसलमान जो गड थियण यो यकीनन अवांजे ईमान जी अलामत है। न सर्दी जी परवाह न बेसर जी परवाह, खुले आसमान हेठां वेही तव्हां कुरान था ॿुधो। मुझे दुआ है अल्लाह ताला असां तव्हांजी हाज़िरी बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए ऐं वाइद के असां तव्हांजे लाइ अल्लाह सां पंहिंजी रज़ा जो सबब बनाए। वाइद छाजे लाइ था कयूं? असांजे मुल्क में दीनी तालीम न आहे, जंहिंजो दलील तव्हांखे ॿुधायां। असां वटि ईद ऐं जनाज़ो पढ़ंदा आहियूं, पर जॾहिं इमाम नियत ॾाढा कंदो आहे तव्हां वटि कन आश्ता ॻाल्हायो
ॾाढिया पोइ इहो हाल आहे तव्हांजो चोथों इमाम ॾाढिया नियत करे तव्हांजो हाल इहो आहे अछूं ॾाढियूं थी वियो आहे अॼु ताईं ईद ऐं जनाज़े जी नियत न सिखिया ॾुख जी ॻाल्हि न आहे ॻाल्हायो मुस्लमान आहे ईद जी नियत नथी अचे जनाज़े जी नियत नथी अचे फर्द नमाज़ नथी अचे कई मुसलमान मां ॾिठा जिन खे कलमो नथो अचे अलाह जो नालो अथव दीन सिखो अॼु वक़्तु फरमायो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेको दीन सिखण ते मरी वियो इहो शहीद आहे जागो सा पंहिंजे ॻोठनि में अल्हम्दुलिल्लाह आलिम हाफ़िज़ वेठा आहिनि जेको क़ुर पढ़ण न आयो महिरबानी कयो अलाह जो नालो सां क़ुर पाक पढ़ो हिकिड़ी आयत रोज़ानो पढ़ी अचो कहिड़ी वॾी आहे जेको टाइम लॻे वधा वाइद जी माना आहे त असां तव्हांखे लाइन ॾियूं था हे लाइन अथव असांजी बाक़ी जहिड़ो हवाई फायरिंग कयूं त पोइ फ़ाइदो कोन्हे मुंहिंजा दा ॻोठनि में वेठा आहिनि हाफ़िज़ आलिम उन्हनि वटि वेहो क़ुर पाक जो सबक़ वठो जेको टाइम वांदो लॻे नमाज़ भी सिखो पढ़ो था पर नमाज़ ॿुधायो कंहिं आलिम या कारी साहब खे सही आहे मुंहिंजी नमाज़ क़ुर पाक जो सबक़ वठो नमाज सिखो ईद सिखो जनाज़ो सिखो पाक नबी अलैहिस्सलाम फरमायो जेको दीन सिखंदे मरी वियो इहो शहीद आहे अलाह इन खे क़यामत में शहीदनि सां गॾु उथारींदा जे मञो त वाइद थी हुई खोड़ा दुआ कयो अलाह सबके हिदायत ॾे आमीन चओ अदा दीन सिखो हे ॾिसो हे क़ुर जेको अलाह पाक असांखे ॾिनो आहे न क़ुर मजीद हे त कानून आहे क़ुर अलाह असांजे लाइ सभई ॻाल्हियूं बयान क़ुर में करे ज़रूरत वारी पर असां नवाब जो ख़त पढ़ंदा आहियूं ऑफिसर जो ख़त पढ़ंदा आहियूं ओला जा बाना ओ रब जो क़ुर अस खां आयो आहे हिन खे नथा पढ़ूं दाउर कंदा हूंदो कई माण्हू पर असल इहा आहे त तर्जुमो पढ़ो त रब छा थो फरमाए जेको असां खां निकिरी वियो नथा पढ़ूं पोइ मां ॿुधायांव क़यामत थींदी अल्लाह अकबर क़यामत में जो रब चवे नवाब जो ख़त पढ़ी मां अल्लाह जो क़ुर तोॾी अर्श खां आयो मुंहिंजो क़ुर न पढ़ी माना नवाब जे ख़त जेतिरी अहमियत तो वटि क़ुर जी न हुई महिरबानी कयो आया हो मां तव्हांखे अर्ज़ कमि त क़ुर पाक जो सबक़ वठो दीन सिखो हिते सिखो न तबलीग जमात सां वञो उते सिखो दीन सिखो ख़ुदा जे वास्ते मुंहिंजा दा का ख़बर कोन्हे कहिड़ी रात आख़िरी आहे हे क़ुर कानून ॾिनो आहे अलाह असांखे ठाहे फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू को अनफुसकुम व अहलीकुम नारा ओ ईमान वारो मुसलमानो लक़ब कहिड़ो ॾिनई अब जागो था ओ ईमान वारो पाण बि बाहि खां बचो पंहिंजे हलो याल खे बि बचायो क़ुर में चए बचो बाहि उहा बाहि कहिड़ी आहे फत्तकुन नारन लती वक़ूदुहा अन्नास वल हिजारा उन बाहि खां ॾिजो अलाह फरमाए थो जंहिंजो ॿल माण्हू ऐं पत्थर हूंदा सोना असां मच्छर जो डंग नथा सही सघूं ॿेली पाण सोचो दाना हो त जनम जी बाहि केरु इहा बाहि फरमाए थो मां काफ़िरनि जे लाइ तयारु कई आहे ईमान वारो तव्हां हेॾो बचो हलो यार खे बि बचायो ख़ुदा वास्ते सम्झो ये क़ुर असांखे अलाह कानून ठाहे ॾिनो छा थो चए الذي خلق الموت والحياة ليبلوكم أيكم أحسن عملا मां तव्हांजे लाइ मौत पैदा कयो आहे अॻियां था मौत हिन हयाती तव्हांखे जेका मञनी आहे इहा साले अमल लाइ भले अमल लाइ आज़मायो थो तव्हांखे केरु आहे जेको तव्हां मां भला अमल करे खाइण पीअण घुमण फिरण लाइ न मिली आहे
कमाल हयाती न मिली आ कुरान ते तो ताके हयाती मां जे कनी आ साले अमल जे लाए शाना थे जे आज कुरान के न मनो से साथो जे कुरान वलकद ज़राना लि जहन्नम कसीरम मिनल जिन्न वल इंस लहुम कुलूबुन ला यफ़क़हून बिहा वलहुम आयुनुन ला युबसिरून बिहा वलहुम आज़ानुन ला यस्मऊन बिहा उलाइका कल अन्आम बल हुम अज़ल। अल्लाह फरमा तुम जब पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा बा पक्की गाल आ मुंहिंजा नबी जिन इंसान मां घणा सा बाहल तैयार कया ओ बा समझो था बस समझो था न छा चई जिन इंसान मां घणा सा कुरान ते तो बाहल तैयार कया घणा बाह में विया सब चो माज़ अल्लाह जी पनाह बाहल असां पैदा कया घणा जिन इंसान भला केड़ा है फमतुल्लहुम कुलूबुन ला यफ़क़हून बिहा वलहुम आयुनुन ला युबसिरून बिहा वलहुम आज़ानुन ला यस्मऊन बिहा उलाइका कल अन्आम। जेतिरो कुरान ॿुधायोन समझायोन ॿुधऊं दिल ते असर न थियुनि कुरान खे ॾिठऊं बि असर न थियुनि मुंहिंजा ॾिठऊं पर दिल ते असर कुरान जो न थियो न माना ओड़े जा ओड़ा फर्क न आहिनि हे कुरान ते तो मुंहिंजा नबी इहे थी जान पाण असांखे एॾो सम्झाए थो पोइ बि जो असां जानवर रस्ते ते वञूं त असांजो इलाज अलाह करे ॿियो केरु कंदो फरमा थो उलाइका कल अन्आम ऐं मुंहिंजा नबी अलैहिस्सलाम इहे जानवर जहिड़ा थी जानवर जहिड़ा कहिड़ो कंडे ओली मुराद में जानवर हूंदा न आवाज ॿुधंदा हूंदा न साईं असर थींदो न तुमला छा थो थिए या कुरान छा थो थिए न उन्हनि ॿुधो असर न थियो न रब कुरान में चए थो जंहिं माण्हू बि ॿुधो असर न थियो ओड़े जोड़ो इहे जानवर जहिड़ा आहिनि इहे बल मदल जानवर को भी गंदा कुरान चए थो बदतर बदतर तव्हां सां वटि जानवर आहिनि जेके कंहिं कम लाइ वता अथसि उहे असांजो चवण मञनि था तूं मां रब तोखे ठाहियो आहे उनखे थोरो तूं गाह थो खाराए पीआरे उहो जानवर तुंहिंजो चवण वठे मां तोखे ठाहियो आहे तूं मुंहिंजो चवण छो नथो वठे छा थो फरमाए कैफ़ तकफ़ुरून बिल्लाहि व कुंतुम अमवातन फअहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजऊन। अल्लाह फरमा तो छो मुंहिंजो चवण नथा वठो छो त मुंहिंजी नाफ़रमानी कयो छो मुंहिंजो चवण नथा वठो मां तव्हांखे ठाहियो तव्हां मुंहिंजो चवण छो नथा वठो हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे तव्हां का बि ज़ाइफ़ा मुड़ुस जो चवण न वठे मां जे चवण ते हले अहिड़ो माण्हू आहे जो हथ मथे करे चए मां राज़ी आहियां मुंहिंजी घरवारी भले मां जे चवण ते हले मुंहिंजो चवण न वठे अबा ॿोली सम्झव न मुंहिंजी माई खे मारींदो बाबा छा ते थो वञे सॼो कहिड़ो माई जो चए मुंहिंजो चवण न वठंदी आहे मां जे चवण ते हलंदी आहे तॾहिं थो मारियांसि मुस्लमान मां ग़ैर आहे मां ग़ैर आहे मां चाहे अफ़सोस आहे जो क़ुर न पढ़ियो फमत वसैनल इंसान बिवालिदैहि हमलतहु उम्मुहु वहनन अला वहनिन वफिसालुहु फी आमैन अन इश्कुर ली वलिवालिदैक। कंडे ॿुध नौजवान अल्लाह फरमा सां वसीयत कई आहे इंसान खे माउ पीउ जे बारे में क़ुरान में वसीयत थो करे तुंहिंजा माउ पीउ ॾुखनि ते ॾुख सठा मां तोखे पेट में खयो खीर पीआरियईं ओजागा कयईं ॾुख ॾिठईं अल्लाह फरमा थो पीउ तुंहिंजो महिनत करे मधुरी खणी अची बच्चनि खे पालियईं क़ुरान मञो मुस्लमानो फरमा थो निश्कुर ली वलिवालिदैक हिकु मां अल्लाह जो शुक्र कर ॿिए नंबर ते माउ पीउ जो शुक्र कर अल्लाह चए थो मां खां पोइ माउ पीउ जो हक़ अथव हे वरी माउ खे मारे थो मां जो चवण छो थी वठे मुंहिंजो चवण ते हले जहिड़ो छा ते आहे सम्झो ॻाल्हि जहिड़ो इन ॻाल्हि ते आहे मुड़ुस जो माई सां
त मुड़स जो चवणा त मुंहिंजे हुकुम में जी मां भी शरीक न हुजे जंहिं ॼणियो पालियो हुकुम मुंहिंजे हलो निकाह खां पोइ इहा ॻाल्हि आहे बि आहे पोइ अलाह लहुल ख़ल्क़ वल अमर अलाह फरमादो खबरदार तो माई खे ठाहियो त न जो एॾो हुकुम थो हलाए मां तोखे ठाहियो आहे मार जे लाइक़ त तूं आहे तूं मुंहिंजो चवण छो नथो वठे काहे वतकफरुन बिल्लाहि व कुंतुम अमवातन फअहयाकुम तुंहिंजो नालो निशान न हुयो मां तोखे ठाहियो आहे मुंहिंजो चवण नथो वठे पर ठही कम कढी न विया हो ॿुध क़ुरान व इलैहि तुरजऊन माॾे अचणो सब मासां न फिटायो बाईपास कोन्हे अब समझी वियो बजायूं अहिड़ियूं आहिनि जाते दाना फिटाईंदो न आहे कहिड़ियूं हिकु जंहिंजा एहसान हुजनि उनखे चइबो आहे मोहसिन दाना पंहिंजे मोहसिन सां न फिटाईंदो ॿियो दाना दादा में कम फाथल हुजनि भले हीणो ई हुजे हेठां ई कंदो त कम फाथल आहे ॻाल्हायो सभई मां पोइ अलाह असांजो मोहसिन न आहे एतिरा एहसान कया तमाम क़ुरान में चए गणे भी न सघंदो बिल भी न वरितो मां छो था फिटायो छो मुंहिंजो चवण नथा वठो फरमातो क़ुरान पाक में अल्लाह पाक हेॾो 18,000 क़िस्म मखलूकात जा उन में इंसान भलो फरमातो वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम फरमातो कसम थो खणे अल्लाह क़ुरान में इंजीर तूर सीना ज़ैतून जो कसम अमन वारे शहर मक्के पाक जो कसम सब खां सुहिणो फरमातो मां इंसान खे ठाहियो अॼु इंसान मां रब जो न हलताल इंसान हिन मिन दर लम यकुन शैअम मज़कूरा तो जो नामो निशान न हो मां तोखे ठाहियो आहे छो थो मुंहिंजो चवण नथो वठे छो थो इंसान फिटाए मां सां तवजो कयो ॿुधो क़ुरान छा थो चए यख़लुकुकुम मिम्मा फ़ी बुतून उम्महातिकुम फ़ी ज़ुलुमातिन सलास अरे ऊंदाइन में मां जे पेट में ठाहियो मां न बत्ती न का बिजली न को सही ॾियो ऊंदाइन में पेट में मां जे में ठाहियो आहे उते ठाहियो कीअं ठाहियईं साईं सुम्मा ख़लक़नल नुतफ़ता अलक़तन फ़ख़लक़नल नुतफ़त अलक़तन फ़ख़लक़नल अलक़त अलक़त मुज़ग़तन फ़ख़लक़नल मुज़ग़त इज़ामन फ़कसौनल इज़ाम लहमा सुम्मा अंशअनाहु ख़ल्क़न आख़र फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन छामा ठाही पर पढ़ो क़ुरान छा थो चए फलियंज़ुर इंसान मिम्मा खुलिक़ खुलिक़ मिम्मा इन दाफ़िक़िन यख़रुजु मिन बैनि सुल्ब व तराइज ये जो माण्हू विच मां को अचे माण्हू लताणींदो छा त हाणे अंधो आहे ॾिसे कोन थो माण्हू वेठा आहिनि ॻाल्हायो अलाह त तूं अंधो आहे छा इंसान नथो ॾिसे मां छा मूं ठाहियो असां तव्हां शुगर मिल में ठाहियूं स्टील मिल में सोन चांदी पानी में न फमतु फलयंजुर इंसान मिम्मा खुलिक़ नथो ॾिसे इंसान मां छायो ठाह छा मां ठाहे मां खुलिक़ मिम्मा इन दाफ़िक़िन यख़रुजु मिन बैनि सुल्ब व तराइब ओ जेको टिप ॾेई निकिरंदो आहे पाणी सोना जंहिंखे असां कपिड़े ते लॻे हथ में न खणंदासीं जान ते लॻे धोईंदासीं न आराम न ईंदो अल्लाह अड़े उन पाणी ते नज़र पवंदी आहे नफ़रत ईंदी आहे अब जो तूं हया कर जंहिं पाणी खां नफ़रत पियो करें उन मां ठाहे तोखे अहिड़ो मक़ाम ॾिनुमि मां पी तोखे चुमनि था बिल बि न वरितो मां छो मुंहिंजो चवण नथो ॻाल्हि सम्झ अचे थी या न अहिड़ो पाणी मां ठाहे जो ॾिसण सां नफ़रत चओ उन पाणी मां ठाहे तोखे मां तयारु छा थियो क़ुरान अलम नजअल लहू आइनैन वलिसानन व शफ़तैन
वहदैनाहुन नजदैन अंदर ऊंदाई में अखियूं मां ठाहियूं मां अखियुनि में सलाम बलफ होते मां विधा मां ज़बान मां ठाही मां हे ज़बान हे हथ भी आंगुर भी जिस्म जो सो ज़बान भी आंगुर जांगुर नथी ॿुधाए ते शक कौड़ी कर मिठी न ॻाल्हाई दी ज़बान पाण ॻाल्हाए पाण चुप करे कौड़ी मिठी भी पाण ज़बान तोखे ॿुधाए न बैटरी विझो न चार्ज कयो न बटण बिल भी न वरितो मां ज़बान ॾेई गूंगो भी न कयो मां कन ॾेई ॿोड़ो भी न कयो मां फरमा थो रे वरी ये नक ठाही अब नक अथव जाके आहे त हाउ कयो न आहे त भला खाइरा नक अथव हिन में बैटरी विझंदा आहियो चार्ज कंदा आहियो बटन हणंदा आहियो भाऊ कंहिंखे मां वाद कयां भणो नक ॾेई बेनको ठान न कयईं वरी नक अहिड़ो ॾिनई न बटन हणो न चार्ज कयो खुशबू अचे पाण ॿुधाए बदबू अचे पाण ॿुधाए मां तोखे ठाहियो आहे नक ॾेई बेनको न कयो मां मुंहिंजो चवण छो नथो वठे वरी बिल भी न वरितई चओ पामा तो कुरान पाक में ठाहे तार कन खां बाद न तो घुरियो न तुझे वॾनि मुतालबो कयो ज़रूरियात ज़िंदगी जो सामान भी बिना घुरण जे पैदा करे ॾिनो मां कहिड़ी कहिड़ी शइ गिनूं أَلَمْ يَرَوْا أَنَّا خَلَقْنَا لَهُم مِّمَّا عَمِلَتْ أَيْدِينَا أَنْعَامًا فَهُمْ لَهَا مَالِكُونَ وَذَلَّلْنَاهَا لَهُمْ فَمِنْهَا رَكُوبُهُمْ وَمِنْهَا يَأْكُلُونَ وَلَهُمْ فِيهَا مَنَافِعُ وَمَشَارِبُ أَفَلَا يَشْكُرُونَ कई किस्म जा जानवर पैदा करे न मां न तव्हां मुतालबो कयो न तव्हांजे वॾनि किन खे वहाईंदा था वतो किन ते चढ़िया था वतो किन खे कोई खाईंदा था वतो किन खे ॾुही पीअंदा था वतो वइन लकुम फिल अनआमि इब्रा नुस्कीकुम मिम्मा फी बुतूनि मिन बैनि फर्थिन व दमिन लबनन खालिसन साइगल लिशारिबीन खीर वाला जानवर पैदा करे न मां न मुतालबो तहां न तहांजे वॾनि कयो खारायो सुका सावा राशन उहो गेटड़ी वारे खां राशन टपी पेट में वञण खां बाद ओज भी इतों ठहे पेशाब भी इतों ठहे रत भी इतों ठहे अरे अहिड़ो कुदरत सां फिल्टर हणी मिठो खीर मज़ेदार मां थो पीआराए नीमक हराम नथी मुंहिंजो चवण जागो असाबा इहो जानवर सॼो ॾींहुं झंग में घुमंदा अथनि बोतलां खीर जो भरियल वरी जो मुंहुं बि हेठि चओ बा न ढकण न बुझी अड़े पेशाब जाथे चाहे कयूं अचे छेणो लाथूं अचे मां उनखे सम्झायो आहे पेशाब सम्झी न हारजां मुंहिंजे बाने जी अमानत तूं चवण नथो वठे ऐं कंहिंखे सम्झायां मां अलाह चवण नथो वठे त बिल भी नथो मोकिलियां त नेमतुनि जो ॾे लाइन भी नथो कटियाए होश छो नथो करे अब जागो असां जानवर कई किस्म जा वल खैल वल बिगाल वल हमीर वल तरकबूहा वज़ीना वयखलुकु मा ला तालमून गधा पैदा किया मां घोड़ा पैदा किया मां खच्चर पैदा कया मां पर अहिड़ी शयूं अञा पैदा कंदुसि जेके तव्हांजे इल्म में भी कोन्हे मां हेॾो तोखे नवाज़ियो आहे सम्झो ॻाल्हि हाणे मथां ज़रूरत वारियूं शयूं पढ़ो क़ुरान अलम जालिन अर्ज़ मिहादा वल जिबाल औतादा वखलकनाकुम अज़वाजा वजअलना नौमकुम सुबाता वजअलना अल-लैला लिबासन वजअलना अन-नहार माशा बिना मुतालबे जे ज़मीन फर्श ठाहे ॾिनो जबल ज़मीन ते बीहारिया मां वखलकनाकुम अज़वाजा तव्हांखे जोड़ो जोड़ो करे पैदा कयो मां अब जोड़ो समझो था मर्द ज़ाइफ़ा जोड़ो करे छड़ो मर्द हुजा ना मायूं न त कम की हले छड़ो मायूं मर्द न हुजा ना कम हले आ भगायो मसा पोइ बिना घुण जे तव्हांखे मां जोड़ो जोड़ो करे पैदा कयो हाणे मां तो निसाउकुम हर्सुल लकुम फातू हर्सकुम अन्ना शेतुम पढ़ो क़ुरान कानून अल्लाह पाक तो ज़ालिमुर जी पोखा जमण भले हलियो आ जागो था
मरण जो महीनो मां हिकिड़े माण्हू फोन कयो साईं मां ॿारम अॼु घर आयो आहियां पहिरियों ॾाको आहे मरण जो बाक़ी चवनि था घर वारी न वञजां जागो अथा लेन घर वारी न वञजां छो चए मरण जो महीनो इमाम शहीद थिया आहिनि मां तो कुरान ते तुन साकुम हर सुलकम फातू हर सकम अन्ना से तुम ज़ालिमुन जी पोखा जहमल बनई हलियो आ और झले भी सही इन वक्त न वञजां केड़ो यसलूनक अनिल महीज़ कुल हुआ अज़ा कुरान तो चए नबी सल्लल्लाहु के माण्हू सवाल कयो माई जो जवान थिए थी खून थो अचे इहो छा आहे माई जवान थींदी आहे त खून ईंदो आहे न भा ॻाल्हायो ईंदो आहे खून माई खे जवानी थींदी जवान त खून ईंदो वरी खून बंदि थी वेंदो पोइ काॾे ख़बर अथव या ॾसियांव ॻाल्हायो ॻाल्हायो ईअं वेठा जीअं चिड़िया घर में प्लास्टिक जा माण्हू तयार कया बाबा हाओ न ख़बर अथव मसइले जी त मां ॿियो वार कयां अथव ख़बर ख़बर अथव पोइ बि न कयां ख़बर अचे थो बसि पोइ मां वार कयां ख़बर अथव ॿुधा बा छा ख़बर थी खून बंदि थियो ख़बर थी त ॿुधायां न हाणे चुप होॾो कंदड़ ख़बर बाबा माई जवान थींदी आहे त खून ईंदो आहे वरी ईंदे बंदि थी वेंदो आहे काॾे वियो हाणे इहो खून वरी ॿार जी खुराक थो बणिजे जेको पेट में थियो होॾां चए थो गंदगी आहे क़ुरान चए थो इहो खून है महीज़ है गंदगी वरी ॿार जी खुराक आहे गंदगी छो थो करे कुलू वशरबू हलालन तय्यबा खाओ ऐं पियो हलाल ऐं पाक शयूं साईं त गंदगी जो आहे पोइ हुनजी खुराक कीअं थो करे ॾसांव खुराक कयईं पर वात ॾांहुं न ओ दुन जे ज़रिए नारे सां बाईपास पेट में वञे तंहिंजो वात पाक रहे त मुंहिंजो ज़िक्र अलाए ॼाणूं था हले न सम्झो था बाईपास नाड़े खाऊं सिधो पेट में वात ॾिना तुंहिंजो वाघ पाक रही हाणे इहो वात वरी असां पलीत करे जागो सा पराओ माल खाइण पलीत वरी अहिड़ा माण्हू ॾिठम भरसां जो वेठो त बदबू एॾी सिगरेटनि जी बदबू वेही न पियो सघां अड़े सफ़ाई रखो खाइण पीअण वारो वात आहे इनखे साफ़ रखो ॾंदनि हणो निमाज़ सां गॾु उहा निमाज़ में ॾंदनि हणी निमाज़ पढ़ई 70 दर्जा तक़रीबन फॾो सवाब सुनता ॾंदनि हे उथंदई न गुड़ी कंदई न मुंहुं धोईंदई न कुझु बसि वरी दिलि आगे न दिलि में अंदरि हथ आयूं मुरड़ी कयूं इहो सभु ॾेई ॼट हाणे पाणी दिलि जो पलीत जेको खाईंदा सॼो पलीत साफ़ रखो पंहिंजे वात खे लाॾे वियो मां ईअं माण्हू पान था खाइण वात ॻाढ़ो अरे हे छो वरी पुछुमि सिगरेट बि छीला बाबा रोज़ानो घणा जा सिगरेट थींदो आहे 200 6000 महीनो जागो था 72 साल में मीणियुनि जो ख़र्च पान जो ख़र्च 500 रुपया समझ बीड़ियूं ऐं पान कुरान छा वल्लज़ीन इज़ा अनफ़क़ू लम युसरिफ़ू वलम यक़्तुरू वकान बैन ज़ालिका क़वामा पढ़ो कुरान फमथु इबादुर रहमानिल लज़ीना यमशूना अलल अर्ज़ि हौना वइज़ा खातबहुमुल जाहिलूना क़ालू सलामा वल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा वल्लज़ीना यक़ूलूना रब्बना अस्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम इन्न अज़ाबहा कान गरामा इन्नहा साअत मुस्तक़र्रन व मुक़ामा फमथु वल्लज़ीना इज़ा अनफ़क़ू लम युसरिफ़ू वलम यक़्तुरू व कान बैन ज़ालिका क़वामा कुरान कानून ठाहे ॾिनो अलाह सां मञो उन ते हलूं
फमतु इबादुर रहमान अल्लज़ीना यमशूना अलल अर्ज़ि हौना। कुरान फमतुर रहमान जा बाना ज़मीन ते वॾाई सां न हलंदा। अब जागो असां ज़मान रहमान जा बाना जेके ज़मीन ते वॾाई सां न हलंदा। छा कयो तो वो वॾाई? कपड़ा भला कर घुमे या वॾाई न अथव? फला माण्हू किथे की आकड़ कपड़ा कयो पर कपड़ा भला न करण वॾाई न आहे। कुरान में बिठो आहे खुदू ज़ीनतकुम इंद कुल्लि मस्जिद। पढ़ो कुरान सब ॻाल्हियूं सिखियूं पियूं लिखियूं पियूं। खुदू ज़ीनतकुम इंद कुल्लि मस्जिद। अल्लाह कुरान में फरमाए थो मस्जिद में अचो ज़ीनत करे अचो। समझो था न मुंहिंजी ॻाल्हि? न समझो इशारो कजो ही छड़ो त असां न समझो सेहत वरी ॿीहर बीमार कर। मक़सद आहे सम्झाइण आया हुन चओसि भई रहमान जा बाना वॾाई सां ज़मीन ते न हलंदा। कुरान चए थो मस्जिद में अचो ज़ीनत करे सोना थी अचो। भला साईं वॾाई छा आहे? पढ़ो कुरान वक़ुलना लिल मलाइकति इसजुदू लिआदम फसजदू इल्ला इब्लीस अबा वस्तकबर वकान मिनल काफिरीन। अल्लाह फरमाए थो असां हुकुम कयोसीं मलाइकनि खे त आदम जे लाइ सजदो कयो। फसजदू इल्ला इब्लीस सभिनी सजदो कयो शैतान इनकार कयो। अबा वस्तकबर इनकार भी कई तकबर भी कई। रहमान जे माने में तकबर न हूंदो आहे। कहिड़ो तकबर कई? असां मां मना कर अरे हरामी मां जो तो मां सजदो कर आदम खे छो न कई? कुरान चए थो शैतान चवाना खैर मिनहु। समझो ॻाल्हि ख़लक़तनी मिन नार व ख़लक़तहु मिन तीन। मूंखे तो रब पैदा कयो आहे बाहि मां इंसान खे मिट्टी मां बाहि जी पैदा थिया हिन खां मां भलो आहियां सजो न कंदोमांव। वरी समझो ॻाल्हि माना वॾाई छा? जेको पाण खे भलो थो सम्झे ॿियनि खे घटि इन में शैतान वारी सिफ़त अथव। अब जागो असां भलो भाए पंहिंजो ॿिए खे घटि न ॼाण प्यारा कंहिंखे बि घटि न सम्झ। कहिड़ी ख़बर आहे ख़ात्म ईमान ते कंहिंजो थींदो। अञा सकरात वारी मंज़िल कब्र वारी मंज़िल पुल सिरात मीज़ान अमाल नामा जाते तुरंदा। सोना जॾहिं अमाल नामो क़यामत में सॼे हथ में मिले खिल त नहीं जनी खटे। जागो अथा न बा अञा मंज़िल आहियूं पियूं। कॾहिं बि कंहिंखे घटि न सम्झो। भलो भाए पंहिंजो त ॿिए खे घटि न ॼाण। ॿिए खे भलो घटि सम्झाई पाण खे भलो सम्झाई माना शैतान वारी सिफ़त अथस। सम्झो अथा न बस भाई तव्हांजे करे ॿिए खे हे ॾिसो कल्याण ॻाल्हि ॿी ॾिसां वरी गिला ॿिए जी उहो कंदो आहे जेको सम्झे थो त मां भलो आहियां हे हेड़ो हे हेड़ो। जागो अथा न भा गिला उहो कंदो जेको मां साफ़ आहियां बाक़ी हे हेड़ो। पढ़ा कुरान न ॻाल्हायो भला मां साफ़ पटे ॻाल्हायो जो न था भला मां कीअं कहिड़ी ख़बर पढ़ो कुरान। मूंखे वाइस ॿियो ईंदो ई न आहे मां ते अलाह जो फज़ल आहे ख़ुदा जो कसम। छा थो चई या अय्युहल्लज़ीना आमनु जुतनिबू कसीरम मिनज़्ज़न्न इन बादज़्ज़न्नि इस्मुहु वला तजस्ससू वला यग़्तब बादुकुम बादा अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहमा अखीहि मैतन फकरहतमूह। अनक वरा हाफिज़ आन ना बुधो कुरान बुधो न बुधो हूंदो कुरान। कुरान कानून आहे छा थो चए या अय्युहल्लज़ीना आमनू ओ ईमान वारो। अल्लाहु अकबर लक़ब हिकिड़ो ॾिनई पंहिंजे लक़ब खे त सुञाणू। या अय्युहल्लज़ीना आमनू ओ ईमान वारो इज्तनिबू कसीरम मिनज़्ज़न्न घणनि गुमाननि खां बचो। इन बादज़्ज़न्नि इस्मुन कुरान चए थो के गुमान भी गुनाह अथव। न सम्झव न छा चवंदो असां फलां में मूंखे गुमान आहे हिन में यार हे हेड़ा कम करो। हाणे सम्झव ॻाल्हि
कुछ समझो भी सही मां ट्रैक्टर तो नया वेठो बेला ठेला जा चवंदा हूं न फला में गुमान आ नबी पाक फरमायो ज़न्नु बिल मुमिनिन खैरा पाण फरमाता मोमिन में भलो गुमान रख असां के गुमान भी तबाह करे इज्तनिबू कसीरम मिन अज़्ज़न वाह कुरान केड़ो कुरान ठाई घणन गुमानन खां बचो इन बाज़न सुमन कुरान ते थो के गुमान भी गुनाह अथव मां कंहिं में ग़लत गुमान रखियो वो कम हुन में कोन्हे कुरान ते थो गुमान रखण सां गुनाहगार थी वए बचो असां इन ॻाल्हि खे गुनाह समझदा चओ अॻिते फरमातो भला तजस्सू अता कुरान आलिमन खे चवंदो आहे माण्हू खे लाइन जो कुरान वारी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ सभई वेठा ज़िंदगी जो तकरीबन आख़िरी हिस्सो ॿुधो साहबा जी जमात वेठी आहे पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तरकतु फीकुम अमरैन किताबुल्लाह व सुन्नती लन तदिल्लू मतमन तमस्सककुम बिहा औ कमा का अब आवाज साफ है ना पान फरमायूं हेठो जिंदगी जो तकरीबन आखिरी सो साहबा वेठा आहिनि नबी पाक फरमायो तरकतु फीकुम अमरैन मञो मुसलमानो छा मिलियो असांखे पाण फरमाता मां मोहम्मद ता में ॿ शयूं छॾियूं थो वञा घणियूं बाबा ॿ शयूं छॾियूं थो वञा किताबुल्लाह व सुन्नती हिक अल्लाह जो किताब ॿियो मुंहिंजी सुन्नत मुंहिंजो तरीक़ो फमतलन तदिल्लू गुमराह न थींदो मन तमस्सककुम बिहा जेको हिन ॿिनि शयुनि खे वठंदो गुमराह न थींदो हला तो हिदायत वारी लाइन छा छॾियूं ॿ शयूं कहिड़ियूं अल्लाह जो किताब ॿियो मुंहिंजी सुन्नत हाणे मां ॻाल्हि अर्ज़ु कंदो आहियां असां मौलवी आहियूं दीन जा मंगणहार ॿियनि खे चवंदो कावड़जी वेंदा तव्हां मूंखे इश्तिहार में लिखंदा कयो दीन जो मंगणहार थो अचे होको ॾींदो अचो ॿुधो मंगणहार जो कमु छा आहे सोना शादी गमी में जेको न्यापो मालिक ॼण उहो पचाए या पंहिंजो ठाहे अब कुछ ॻाल्हायो सही पंहिंजो ठाही माना ख़यानत कई ख़यानत करण मुनाफ़िक जो कमु आहे मोमिन जो कमु न आहे जेको मिलियो आहे उहो पहुचायो मौलवी साहब ओ पंहिंजूं ॻाल्हियूं न ठाहियो मिलावट न कयो अलाए जागो था हले न सही थो चवां या ग़लति न्यापो मिलियो आहे उहो पहुचायूं न बीमारी हिकु त वरी दवा मोलनि जी बि कयां छाजे चवां थो हक़ त पोइ भथो थिए पंजनि खे थो ॻाल्हाए पंहिंजा लाइन ते हलो छो था लड़ो जेका गाॾी पंहिंजी लाइन छॾे मुंहिंजा प्यारा पराई लाइन ते वेंदी आहे उहा गाॾी मंज़िल ते सलामत न पहुचंदी तॾहिं असांजा नुक़सान था थियनि जो असां लाइन छॾे विया इहा लाइन ॾिनी नबी पाक चवंदा वञो खयूं वञो झोलियूं छंडियूं न वञो तरकतु फीकुम अमरैन अहिड़े हो पैगाम ई असां खो बि पाण पाण त अॼु ॿ शयूं मां मोहम्मद छॾियूं थो वञा हिकु अल्लाह जो किताब ॿियो मुंहिंजी सुन्नत गुमराह न थींदो जेको ॿिनि शयुनि खे वठंदो अब हाणे सम्झो जेको बि मौलवी वाइर करे न चवनि था मौलवी साहब जेको न्यापो तव्हांखे मिलियो आहे उहो ॿुधा इहे ॻाल्हियूं असांखे बि ईंदियूं आहिनि वाइर उहो कर चओ सभई न केड़ो मौलवी आहे जेको हिन ते वाइज करे थो क़ुर हदीस अलाए किथां पढ़िया अलाए काॾां खिसा भरियूं था अचनि कढंदा हवाई फाइल कुरान पढ़ो पढ़ा कुरान बेज़ार थिया हो तव्हां त मां दुआ घुरां अचो पुछो कुरान कहूं पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केड़ो वाइज कयो ॿुधो इज़ा तुतला अलैहिम आयातुना बय्यिनातिन قال الذين لا يرجون لقاء ائت بقرآن غير هذا أو بدله قل ما يكون لي أن أبدله من تلقاء نفسي إن أتبع إلا ما يوحى إلي إني أخاف إن عصيت ربي عذاب يوم عظيم
कुल लो शाअ अल्लाहु मा तलौतुहु अलैकुम वला अदराकुम बि फक़द लबिस्तु फीकुम उमरम मिन क़ब्लिही अफला ताक़िलून। अला फमसुजनी मुझो पाक नबी अलैहिस्सलाम मुझे कुरान जो आज तुम पढ़ी बयान करे पे मानू के छा पढ़ियो नबी साईं गलायो न था वन्या काडे मां अज तक वाइज में मस्करी खिल बुढ़ा अरे न घुरायो वनी मौलवी के क़यामत तो बजाए ईमान तो बजाए कुरान छुट्टो हदीस छुट्टी मस्करी चंदो कन मानू तो वाइदा कुरान मस्करा खुदा जे कहर को न तनियो इस्लाम जी तोहीन आया अलाए छाए मानू हे कुरान पाक जेकने घट हो गया वाला तवे नबी भला हे बच पढ़ दो कर हां वमा अल्लमना शेर वमा यंबगी ला इन हुवा इल्ला ज़िक्रुन व कुरानुम मुबीन। मुझा नबी असां तोखे शेर सेखारियो न आहे शेर तुझो शान वठो न आहे मां तोखे नसीहत वारो किताब कुरान ॾिनो कुरान मुझा नबी पढ़ी बन के समझा छा थो चए कुरान इज़ा तुतला अलैहिम आयातुना बय्यनात यानी मुझो नबी सल्लम कुरान जो आज तुम पढ़ी बयान करे पे मान के ॿुधाए वो बेईमान क़िस्म जा माण्हू जेके क़यामत ते यकीन न पिया रखनि कुरान तो चए क़ाल अल्लज़ीना ला यरजून लिक़ा एतबे कुरान न गैर हाज़ा कुरान तो चए नबी सल्लम के बेईमान माण्हू जेके क़यामत ते यकीन न पिया रखनि चवनि पिया हे कुरान न हुजे ॿियो आण जागो था बेईमान जो हे कुरान न हुजे ॿियो आण औ बदल हो भला सॼो वापस न कर तो कुछ ॻाल्हियूं बदलाए असां जूं मिलाए पंहिंजूं ॻाल्हियूं बि यूं मिलाए हजन था न वाए देना अल्लाह फरमा मुझे नबी इनके जवाब दे जेके मुतालबो था कने हे कुरान न हुजे ॿियो आण या हिन में तब्दील कर कुल कुल वाला चवे कुल मुझे नबी चवे माके हक न है जो रब के चवा है नथा मञन ॿियो ॾे कुल मां यकून ली अनो बदलहु मिन तिलकाए नफ्सी बाकी हक न है जो रब के चवा हे नथा मञन ॿियो ॾे या हिन में तरमीम कया तब्दील बाकी हक न है ॿुधो छा थो चए कुरान मुस्तफ़ा करीम जी ज़ुबान कुल मां यकून ली अनो बदलहु मिन तिलकाए नफ्सी इन अत्तबिउ इल्ला मा यूहा इलैया बाकी हक न आहे जो इनके तब्दीली हिनमें कया या रब के तव्हां ॿियो ॾे मुंहिंजो कमु हिकिड़ो अथव सभु मोहम्मदी बणिजी वञो कुरान थो चए नबी जी मुबारक ज़ुबान इन अत्तबिउ इल्ला मा यूहा इलैया माने जेको कुरान खणी ईंदो आहे वही मां मोहम्मद उन ते हलंदो आहियां उन जी ताबेदारी कंदो आहियां पंहिंजी मर्ज़ी न हलाईंदो आहियां इन्नी अख़ाफ़ु इन असैतु रब्बी अज़ाब यौमिन अज़ीम जेकॾहिं हे कुरान छॾियां या हिन में तब्दीली कया रब जी नाफ़रमानी कया क़यामत जे वॾे अज़ाब खां मां मोहम्मद बि डिॼां थो अॻिते पढ़ां कुल्लो शाअ अल्लाहु मा तलौतुहु अलैकुम वला अदराकुम बि ये रब न चवे हा न तव्हां ॾे अचां हा न क़ुरान पढ़ी तव्हांखे ॿुधायां हा बाक़ी रब थो चवे या अय्युहर रसूल पढ़ो पढ़ो न वञो ॿिए पासे हिन खां या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िल इलैका मिर रब्बिका ओ मुंहिंजा रसूल पहुचाए माण्हू खे जेको मां तोॾे नाज़िल कयो क़ुरान क़ुरान कुरान मान के बुदा फ़इलम तफ़अल फमा बल्लगत रिसालता मुझा नबी कुरान न पढ़ पहुंचाई आयत भी रजवी सलात जो रिसालत जो हक अदा न थींदो ओ मोहम्मद करीम कुरान पढ़ साईं हे मानू छा था चवनि हे कुरान न हुजे ॿियो आण या हिन में तब्दीली कर ॿिया वरी क़ाल लज़ीन कफ़रू लस्त मुरसला ॿिया वरी चवनि था मोहम्मद तू रसूल ई न आहीं ॿिया वरी चवनि क़ाल लज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरान वल्गौ फ़ीहि लअल्लकुम तग़लिबून चवनि था मोहम्मद जो क़ुरान न ॿुधो
कुरान न ॿुधो पढ़े तो लुड़ कयो तो ॿिया बि न ॿुधा जागो असां कोल ॻाल्हायो ला तस्मऊ लिहाज़ल कुरान कुरान चए थो काफ़र चवनि पिया हे कुरान न ॿुधो खुदा ॾिसे थो मां सां ॻाल्हायो मुंहिंजे वाइद में कुरान हूंदो आहे या किसा कहाणियूं ॻाल्हायो सभई ॻाल्हायो पोइ छो था झलनि भला माण्हू लुंड खे न घुरायो माना कुरान जा मुनकिर आहिनि कुरान थो वणे जेके मोल साहबनि खे दुआ कयो सभिनी खे अलाह हिदायत ॾे आमीन चओ अचो वठी मोल साहब 2 कलाक हुनखे ॾे 2 कलाक मूंखे ॾे जेको चए थो मुल लुंड खे न घुरायो 2 कलाक कुरान पढ़ी वाइद करे 10,000 इनाम बि ॾियां मुरीद बि थियां तव्हां ते 10,000 कोन पवंदा मां 10,000 जी ताक़त अल्हम्दुलिल्लाह रखां हे छा आहे न घुरायो छो तव्हां वाइद कयो मां लही जुतियुनि में थो वेहां ॿुधां अब चओ न सभई कुरान पढ़नि न बाक़ी हवा फिरनि था हेॾा होॾ जेके ॻाल्हियूं कयूं था न सभिनी खे ख़बर आहे हिन कुरान पाक जी मुखालफ़त कई अथनि नालो कंहिंजो मां न खणो पढ़ां कुरान न ॻाल्हायो था छो कुरान पढ़ां حرمت علیکم المیتۃ والدم ولحم الخنزیر وما أهل لغير الله به حافظ کو حکمہ انتم جی بھرسا اچی وے انتم سبق ॿुधायां या आलिम आहिनि तो उनखे अर्थ थो कयां त मथे अची वेहो मुंहिंजो सबक ॿुधो आलिम जेको आहे उते मथे में महिरबानी करे आलिम जेको वाइद में वेठो आहे मथे अचो मां तव्हांखे दावत थो ॾियां अचो मुंहिंजो सबक ॿुधो पढ़ा कुरान अबा हाफ़िज़ा वे हंड सूरत माइदा में आहे حرمت علیکم المیتۃ والدم ولحم الخنزیر وما أهل لغير الله به माना कयां ॻाल्हायूं नथा हराम तव्हां ते मोल जानवर हराम तव्हां ते तकबीर वारी रत हराम तव्हांजे लाइ खिरजी जो गोश्त हराम तव्हांजे लाइ अल्लाह जे नाले खां सवाइ ॿिए जे नाले ते ख़ैरात वमा उहिल लिग़ैरि अल्लाह बि उहा शइ हलाल न आहे जेका अल्लाह खां सवाइ ॿिए जे नाले ते कयो जाॻो अथा पोइ ॿुधायो तव्हां मुस्लमान ख़ुदा तव्हांखे ॾिसे थो यारी अल्लाह जे नाले ते कंदा आहिनि या पीरनि वरी बि नथा ॻाल्हायो बाबा ॻाल्हायो छो नथा यारी अल्लाह जे नाले ते कंदा आहिनि या पीरनि ते नियाज़ हुसैन साईं जो मञो था त हथ मथे कयो मां ॾिसां हथ त मथे कयो सही थो चवां या ग़लति आहे हिकिड़ो मथे नथा कनि पर तूं अची क़ुर पढ़ हथ मथे नथो करे मां बि ॾिसां क़ुर जा इनकारी छो था थियो रे ज़ालिम حرمت علیکم المیتۃ والدم ولحم الخنزیر وما أهل لغير الله به खने तो तर्जुमा कुरान ते ॾेखारियां बचायो पंहिंजो ईमान हराम तव्हांजे लाइ मोल जानवर तकबीर वारी रत खिलजी जो गोश्त उन सां गॾु गैर जे नाले ते ख़ैरात चए था चए साईं अलाह जो नालो हुजे पोइ त खिलजीर बि आहे अलाह जो नालो वठी पोइ खाईंदो ॻाल्हायो खाईंदो पोइ क़ुरान चवे हराम हे चए हराम केॾो बि मोली ग़लति क़ुरान जो इनकारी आहे तौबा करे जाॻो था कसम सां ख़ुदा जो पैदा कयो अथव सच थो ॻाल्हायां त हथ मथे करे सही थो चवां ते ताईद कयो न क़ुरान चवे हराम हे चवे हलाल नबी पाक अब मथे नबी सत्सम अचो ॾसां वेठा आहिनि घर वारी बि गॾु वेठी पोइ मां काॾे वञा ॾे को ॿुधण वारो कंहिंजे अॻियां चई रों को परचाइण वारो पाक नबी वेठा आहिनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर वारी बि गॾु वेठी आहे और चईं तव्हांजे मुंहुं मुबारक में थोरी बांस थी अचे मां माखी खाधी आहे शायदि पुराणी आहे अॻिते न खाईंदुसि जाॻो था पर मां माखी खाधी आहे शायदि पुराणी तव्हांजे करे बांस थी पई पाणीअ फरमायूं लही आयो अचो
ईअं अलाह चयो पुछो क़ुरान खां नबी तूं चवे थो न खाईंदो त मां बि हराम कयो मां बस ठीकु आहे न फमथो या अय्युहन नबी लिम तुहर्रिमु मा अहल्लल्लाहु लक ओ मुंहिंजा नबी जेका तो तुंहिंजे लाइ हलाल कई आहे मोहम्मद हराम छो थो करे जागो था हराम छो थो करे फीहे शिफाउल लिन्नास क्या चाहिए फीहे शिफाउल लिन्नास माखी में मुख्तलिफ किस्म जा आहिनि माखी का घाटी का धनी का मिठी ज़ोर का घट का वडी का नंढी इख्तिलाफ इनमें मुख्तलिफ जिन्सूं आहिनि पर फीहे शिफाउल लिन्नास माखी में मां माण्हुनि जे लाइ शफ़ा रखी आहे ओ मोहम्मद करीम हराम छो थो करे अफ़ल्लाहु अनका हिसाब तो सा न है पर अॻिते ईअं न कजे जागो था नबी पाक के माफ न थो करे रब त हराम के हलाल के हराम छो थो करे यार जुल्म के दो 50 साल थिया आहिनि असांखे फ़ाइद कंदे गैर जी शइ न खाओ हराम हराम अॼु मौलवी जलसे में बि चवनि था हलाल खाओ खुदा ॾिसे थो चओ त ग़लति आहे उहो मौलवी जंहिं चयो आहे चओ हथ ग़लति आहे त हथ त मथे कयो ॾोह मौजो आहे हेॾो ज़ुल्म कौम के आराम करन वरी पामा तो कुरान अचो पढ़ो कुरान कुल तालो हाय नबी भी बात बुधोड़े कुल तालो अतलमा हरम रब्बुकुम अलैकुम अल्लाह तुशरिकू बिही शैया व बिल वालिदैन ihsana बुधो मुसलमानो कुरान तो चए ऐ मुंहिंजा नबी उम्मत के सॾ चवे ना तो मारे अतो मां मोहम्मद तव्हां खे उहे ॻाल्हियूं पढ़ी ॿुधायां क़ुरान मां जेके तव्हां ते रब हराम कयो न ओ मुसलमान नबी सॾे तो मत के खुदा जो वास्तो सभिनी नबी जो ऐलान ॿुधो पैगाम ॿुधो कुल तालो मुंहिंजा नबी चवे ना तो हेॾे अचो मारे अतलमा हरम रब्बुकुम अलैकुम अचो त मां मोहम्मद क़ुरान मां तव्हांखे उहे ॻाल्हियूं पढ़ी ॿुधायां जेके तव्हां ते रब हराम कयो न पहिरीं ॻाल्हि अल्लाह तुशरिकू बिही शैया अल्लाह सां ॿिए खे शरीक न कजो ज़ात में बि हिकु पंज कमनि में बि हिकु छा था चवनि माण्हू वली जी ज़ुबान कुन फयकून वली जी ज़ुबान कुन फयकून जी माना छा आहे इन्नमा अमरुहु इज़ा अरादा शयअन अन यकून लहू कुन फयकून अल्लाह जैसे जो इरादो करे उनखे चवे कुन माना थी उते थी वेंदी इहो कमु अल्लाह जो आहे न वलीउल्लाह जो आहे न रसूलुल्लाह जो आहे इहो कमु अल्लाह जो सब जो कुरान मुसलमान हो न कजो रब सां ॿिए खे शरीक मूंखे हिकिड़े माण्हू चयो मोर साहब वलियनि जे बारे में छा था चओ मतलब तूं छा थो चवे चई वली सभु कुझु ॼाणनि था जीअं वणेनि उहो ई कनि ख़ुदा ॾिसे कूड़ न ॻाल्हायो कूड़ ॻाल्हाइण वॾो गुनाह कूड़ो माण्हू जन्नत में न वेंदो नान था कयो कूड़ न ॻाल्हाईंदा अचो मत ॿुधा क़ुरान पढ़ो वली जीअं चाहिनि उहो ई कनि सभु कुझु ॾिसनि पढ़नि क़ुरान وممن حولكم من الأعراب منافقون ومن أهل المدينة مردوا على النفاق لا تعلمهم نحن نعلمهم कुरान में अल्लाह फरमातो मुंहिंजा नबी मदीने जे ॿाहिरियों में मुनाफ़िक़ वेठा आहिनि मुंहिंजा नबी जंहिं शहर मदीने में तूं वेठो आहे तुंहिंजे शहर में बि पक्का मुनाफ़िक़ वेठा अथई ला तालमुहुम नहनु नालमुहुम मुंहिंजा नबी तूं उन्हनि खे नथो सुञाणे मां अल्लाह सुञाणां नबी ज़िंदगी में वेठो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब चयो मुंहिंजा नबी तूं ख़बर कान्हे नी कुल मा कुन्तु बिदअम मिनर रुसुल मा अदरी मा युफालु बी वला बिकुम चवे न मां ना रसूल तो न आहियां रसूल मां खां अॻु में बि आया साईं मां ना रसूल तो न आहियां जो चवनि था साईं नहीं अॻे बि 40 साल रहियो फ़क़त कुन्तु तो वटि रहियो मिन क़बल अफला ताक़िलून मूंखे नथा सुञाणो करे मुंहिंजी ग़लति ॻाल्हि साबित कयो
कुल मां कौन तो बेदम में न रसूल नौ रसूल सुनाया अगे भी आया मां सागे प्रोग्राम के मना मुकम्मल करना आयो अगे भी पेपन रसूल आया मां भी आयो हाँ नई गाल ठिकाने अगे रसूल छा चयो पढ़ो कुरान वमा अरसलना मिन क़ब्लिक मिर रसूल इल्ला नूही इलैहि अन्नहु ला इलाहा पढ़ो अन्नहु पढ़ो पढ़ो थोड़ा सा पढ़ो बीमार हो तो अन्नहु ला इलाहा इल्ला अना फाबुदून मुझा नबी के तो पहिरियों रसूल मोकिलिया से नबी वही मोकिलियो से पंहिंजे तरफ़ां वही कहिड़ो हुकुम खयो अन्नहु ला इलाहा कोई ना है इलाह कोई ना है कारसाज कोई ना है हजत रवा कोई ना है जो मोहताज न हुजे हिक अथव अल्लाह कोई ना है जो हर बोली समझे ओ अल्लाह कोई ना है जो गुंगन जा सारा समझे दिल में राज वो भी अल्लाह हिक अथव जेको बम मने इहो मुशरिक फरमातो पहन नबी जके आ इहो ही वही मोकिलियो सेन वल भी जाते वो दो कुरान फरमातो कुरान पाक में वलकद उही अलल लदीन मिन क़ब्लिका वलकद उही अलैका वलल लदीन मिन क़ब्लिका लन अशरकत लयहबतन अमलुका वला तकूनन मिनल खासिरीन बलिल्लाह फाबुद वकुम मिनश शाकिरीन कलाक मासा वे हो मके 3 कलाकन में मुझो कुरान खुटे ही नथो हिकड़ी याद पढ़ंदो आ बि आयत पढ़े अगे जी अचे वेंदी खुदा जो खौफ कयो बोलो साहब ओ खुदा जो खौफ कयो कुरान को मन के झलियो था क़यामत में केड़ो जवाब पान के अचे न कुछ कोन लुंड के न भरायो दो कयो केड़ो अमल सिर्फ यो ता तो सुन्नत ते अमल कयो खपे जन्नत न सकल जन्नत खपे मनो या सुन्नती इंद फसाद उम्मती फल अजर में ते शहीद औ कमा काल बुधो मुझे नबी जो फरमान पान फरमा था फितने जे जमाने में जे मुझी सुन्नत हिकड़ी के जिंदा कयो रसूलुल्लाह था फरमायो 100 शहीदन जो सवाब मिल आने जन्नत के खपे तो नबी पाक जो फरमान दसियाणो ते हिकड़ो कम कयो जन्नत में मां मोहम्मद सां गडू खपे हथ त मथे कयो कुरान मोहते घुमे तो नबी जो फरमान बरक तो जमीन आसमान हेठ मथे थी सो सके जबल पंहिंजी जाए छड़े थो सके मोहम्मद पाक क़यामत कायम थी सके थी मोहम्मद करीम जे फरमान में शक नथो थी सके अने पढ़ा हदीस पढ़ा खपे जन्नत मन हब्बा सुन्नती फक़द हब्बनी व मन हब्बनी फकान माया फिल जन्ना औ कमा काल अल्लाह जो नालो सब कोई आलिम बैठो आहे त मथे अची वे त मां सबक बुधाया त गलती हुजे त मूंखे बुधाए नबी पाक फरमायो बुधो अमीरो गरीबो नौजवानो पोड़ियो अदड़ो भेनर हिंदू मुस्लिम सिख ईसाई सुनकर फैसला कर लो भाई अरे फैसलो करे थो नबी पाक जो ऐलान बुधो हां छा चम मां दिन जो मंगड़ा मैं तो चौकीदार मोहम्मद दा वदा दर दर देंदा होका सुन सुन के वत गाल मनी तो तमन घन गाफिल लोक पाक नबी फरमायो चौंदा वनो बस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन हब्ब सुन्नती फक़द हब्बनी व मन हब्बनी फकाना माया फिल जन्ना हेरे घणा विंदा जन्नत में बुधायो मावने बा अने नबी पाक जो फरमान बुधो फरमे हिकड़ो कम कयो जन्नत में मां मोहम्मद सा गडू बस जन्नत मिले बेओ छा का भेगा लायो दस्यां हाओ तो कयो अल्लाह जी रहमत थे मन हब्ब सुन्नती फक़द हब्बनी व मन हब्बनी कन फकाना माया फिल जन्ना औ कमा काल फरमाए जे मुझे सुन्नत से मोहब्बत रखी इन्हीं गोया के मां मोहम्मद से मोहब्बत रखी जय मां से मोहब्बत रखी जन्नत में मां मोहम्मद से गड्डो हूंदो सा समझव जाके समझ ना आई गाल इशारो करे तो न समझो से मैं भी हड़
सब समझी वियो जै मासा मुझी सुन्नत सां चाहे मोहब्बत रखी पाक नबी फरमायो इन जन मां मोहम्मद सां मोहब्बत रखी जै मासा मोहब्बत रखी जन्नत में मासा गॾु चओ नबी सचो आहे न जल्दी क्यों बाजार खुलियल आहे सब तो मुफ्ता खरीदारी करे वेठो मतां बाजार बंद पाक नबी जो फरमान अल्लाह अकबर अल्लाह तो जो नबी सचो 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 मुझे सुन्नत सां मोहब्बत रखियई इन गोया के मां मोहम्मद सां मोहब्बत रखी पोइ जंहिं मां सां मोहब्बत रखी जन्नत में मां मोहम्मद सां गॾु हूंदो ॿियो छा खपे चओ हाणे अर्ज़ु कयां सभु मसला न मां ॿुधाए सघंदुसि न तव्हांखे यादि वेंदा हिकिड़ो कमु कयो शादी गमी व्यापार तिजारत दोस्ती दुश्मनी कोई भी मौलवी साहब अचे बाबा अचो हे कम भी कयो चंदो भी जो अदा तो असांखे ॾेखार सर्टिफिकेट नबी साईं हुकम कयो ॻाल्हायूं न समझ जे कावड़िया हो त मां दुआ घुरां मुंहिंजी सब्जी कोन्हे जो ख़राब थी पक्का छो ईअं न किरदा फ़कीर जेको सॾे भॼ चवंदा आहियो कमु तूं करे थो नबी पाक कयो आहे ॾेखार छो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना कुरान तो चए तव्हांजे लाइ सुहिणो नमूनो रसूल वठो सुहिणो नमूनो तव्हांजे लाइ रसूल वठा हलिया अचो नबी पाक जे रस्ते ते सुन्नत ते फमन यौम यदु ज़ालिमु अला यदैहि यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़तु मार रसूल सबीला या वैलता लैतनी लम अत्तखिज़ फुलानन खलीला ॿुधो मुसलमान आओ कुरान चए थो तव्हांजे लाइ सुहिणो नमूनो रसूल वठो कुरान चए थो जेके रसूल जो रस्तो छॾींदा क़यामत में पंहिंजो हथ खाईंदा चवंदा जेका रसूल जे रस्ते ते रसूल सां गॾु हलूं हा अहिड़नि जे कॾहिं कीअं न ॻाल्हि जिन रसूल जी सुन्नत छॾंदा जाॻो असां हलाए थो सुन्नत ते हर कमु कयो हेॾे हेॾे आलिम खां वञी पुछो मुफ्ती खां वञी पुछो साईं हे कमु मां कयां सुन्नत जे मुताबिक़ आहे अबा ॻाल्हायो सही पोइ कयो न त न कयो सुन्नत ते अबा हे ॾिसो पाकिस्तान में रहूं था असांजो मुल्क आहे रुपयो उहो हलंदो जंहिं ते हुकूमत पाकिस्तान जी मोहर हुजे न साईं ॻाल्हाए पर कंहिंजो रुपयो पंहिंजो ठाहियो सिको पोइ पकड़बो त पग बंधाईंदो न कान मार खाईंदो ॻाल्हायो पाकिस्तान समझो पाकिस्तान में रुपयो हलंदो जंहिंते हुकूमत पाकिस्तान जी मोहर हुजे इस्लाम में मसइलो उहो हलंदो जंहिंते पाक नबी जी मोहर हुजे कन खोले ॿुधो मतिलबु क़यामत में तो ख़बर न पई क़यामत में असां तव्हांजो नमाज़ा रोज़ा हज इबादत नमाज़ अक़ीदा असांजूं शादियूं ऐं गमियूं यादि रखो अल्लाह मोहम्मद मुस्तफ़ा सां भेटे पोइ क़बूल कंदो समझो साल भेटे चवंदो ये रब मां जो चयोमांइ क़ुरान में सुहिणो नमूनो तव्हांजे लाइ रसूल वठा पोइ इहो कम जो तो कयो मुंहिंजो रसूल कयो तो कोई अलाए जागो साल वरी फरमायो नबी पाक चओ चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आफमता लौ कान मूसा हयन मा वसहु इल्लत बाई औ कमा का हे ॾिसो नबी से फरमायो जेकर मूसा अलैहिस्सलाम नबी भी आ रसूल भी आ किताब पंहिंजो मिलियल पर मुझे नबी पाक सल्लल्लाहु फरमायो मूसा नबी भी मुझे ज़माने में जिंदा हुजे हा मुझे ताबेदारी खां सवा मूसा नबी भी कामयाब न थे हा अले जागो था मूसा केरो हां इते काम करिया घणी काम करी घणी काम घणी करिया बिरो ये चांडा मिसाल ॿिया बि आहिनि न मूसा अलैहिस्सलाम ते इहो रिंद हो चांडियो हो कहिड़ो पढ़ण कोन नथा ॻाल्हायो रसूल भी आ नबी भी आ किताब पंहिंजो रब ॾों मिलियल अथसि अचे थो मूसा अलैहिस्सलाम मारे ख़्याल कर लठ हथ में अथसि क़ुरान थो ॿुधाए मूसा अलैहिस्सलाम खे लठ हथ में आ क़ुरान ते तो अल्लाह फरमा वमा तिलक बियमीनिक या मूसा अब मूसा हथ में छा थई
जागो अथा कुरान मोहते घुमे वे वमा तिलक बियमीनिक या मूसा कुरान ते तो अला फमा मूसा हथ में छा थई बुधायो अल्लाह कौन पे दिसे जरा सके लठला कौन दी खबर कोन मूसा अलैहि सलाम न तो चयो सही लठा तू दिसे तो मखन तो पुछे ना वमा तिलक बियमीनिक या मूसा मूसा हथ में छा थई मूसा अलैहि सलाम तो काल ही आसाया अल्लाह मुजी लठा जनो अल्लाह के खबर ही करे ये तो दसे काल ही आसाया अल्लाह मुजी लठा अतबक्कु अलैहा अल्लाह मानते टेक दींदो अबा अल्लाह मानते टेक भी दींदो वा होशो बिहा अला गनमी बकरन जे वणन जा पन भी छाणींदो ते तो वली फीहा मार बुखरा अल्लाह इन में लठ में ॿिया भी फायदा है जागो था छो तो अल्लाह ये पूछे वरी मूसा अलैहि सलाम चए सतो ॾिसे तो पूछे छो कस्याम ओ कुरान मोहते घुमे वॾा थियाव वॾो वेंदो शहर मिसाल बराम ॿार जे लाइ वती ईंदो रांदी को खेलणो ॿार खे अची वठी ॾेई हथ में ॾेई अबा छा आहे चवंदो आहे न अबो ॻाल्हायो यार ॻाल्हायो छो था चवंदो न अबा छा आहे असांजा बोलो बच्चे छेनी पुट छा आहे अरे वठी पाण आहे वरी पुछे पुट खों वञो गुजारत भला टिकी चढ़ी वड़ा खुरानी आयो न भंजो न हाँ पुट के छो थो ते बचाए छाए वठी पाण आयो आ अबो चे थो बचो मसा ॻाल्हाए त बि खुश थी थे नबी चे थो अल्लाह मसा ॻाल्हाए अल्लाह चे थो नबी मसा ॻाल्हाए मूसा अलैहि सलाम अल्लाह के भी ॻाल्हि वणे थी रसूल मूसा अलैहि सलाम के वणे थी मोहब्बत जो इज़हार आ त नबी मसा ॻाल्हाए अल्लाह भी चतो तो मसा ॻाल्हाए नबी भी चतो अल्लाह भी मसा ॻाल्हाए लका बोस कलीमुल्लाह मनाला सा ॻाल्हाईंदो उहो शान वारो नबी जागो था हाणे ते हिकिड़ी ॻाल्हि नथी वञा अचे तूं मूसा अलैहि सलाम असाब भी गॾु अथसि जमात गॾु ईंदे ईंदे अॻिते ॾिठऊं त अॻियां दरिया फलम्मा तरा अल जमान قال أصحاب موسى إنا لمدركون मूसा अलैहि सलाम सां जेके असाब गॾा कि असां तमाम गॾिजी वञूं भॼण अंदर को वाक़ियो पेश अचे यार मां ग़रीब खे त मारा विधी नाक चवंदा न ॻाल्हायो चवण लॻा मूसा मारा विधी अॻे छा दरिया थो ॿोड़े पहुते वञूं था फिरौन जी फौज पहुची वई सही कयो अकीदा कुरान ॿुधी पहुची वई फिरौन जी फौज अॻियां दरिया ॿोड़े हलूं था पयूं फिरौन जी फौज हाओ कलीमुल्लाह तो जो ऐलान फमतो काल कल्ला न चाही त अचनि त मां ॾिसां बीहो त ॾिसां न काल कल्ला इन्नमा या रब्बी सयदीन हरगिज़ न हे कुछ न था मुझो रब मां सां गॾा मूंखे रस्तो ॾी अरे नबी भी आ रसूल भी आ अरे या फला मदद नबी न थो चए त मां बीठो आ अचन त्रिसान न काल कल्ला हे कुछ न है जे माण्हू तो हिन ते मुंहिंजी अखी नथी ॿुधे चए थो हे कुछ न अथव हरगिज़ न साईं तोसां केरु आहे क़ुरान चए थो कलीमुल्लाह चए थो इन्नमा या रब्बी सयहदीन मुंहिंजो रब मां सां गॾु मूंखे रस्तो ॾींदो अला फमा मूसा मां ते तवकल कई अथई लठ पानी से हण इधर ब्यासा कल बार हण लठ पानी से ही जो पानी से लठ है कुरान में लिखियो पियो आहे 12 रस्ता पानी मां ठही विया पढ़ा कुरान छा थो चए वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुह वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुह कुरान समझो
मजहब कुरान वालो अख्तियार कयो बेली मशहद जो मैदान खुदा जो कसम दुखियो ॾाढो ॾुखियो मशहद जो मैदान अम्मा शाह रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी सल्लल्लाहु सां वेठी आ आज कहीं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु साईं क़यामत जो हवाल ॿुधायो हो क़यामत वरी मां वयम एॾे त वरी कलाक ॿियो छुटो उम्र भी चढ़ा दाहूं भी कंदा आहिनि असां न ईंदासीं केरु सोचे लुंड चई लंदो ई न टाइम ॾींदो ई न असां न ईंदासीं अरे हुजे का रूण त मां बंदि कयां न खंड लॻाता चओ सभई कुरान थो चवे कुरान वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु कुरान चए थो जंहिंजी तवक्कल अल्लाह ते आहे उन जे लाइ अल्लाह काफ़ी आहे ॿिए जी ज़रूरत ई कान्हे मेहमान खे ॾींदा मानी मिसाल पाणी मानी भाॼी हा ॿियो खणी अचां चवंदा काफ़ी आहे माना ॿिए जी ज़रूरत ॻाल्हायूं न भाउ कुरान तो चवे यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु ओ जंहिंजी तवक्कल अल्लाह ते आहे उन जे लाइ अल्लाह काफ़ी आहे कुरान तो चए ॿिए जी ज़रूरत कान्हे हिका न चओ त हे बि हाणे जागो था वरी पढ़ा कुरान पढ़ा यंसुरकुमुल्लाहु फला गालिब लकुम वयज़ुलकुम फमन ज़ल्लज़ी यंसुरकुम मिन बादिहि वअलल्लाहि फलयतवक्कलिल मुमिनून मां अल्लाह तव्हांजी मदद कयां कोई न जो तव्हां खां ॾाढो थिए मां मदद न कयां को मदद करण वारो कोन्हे ॿुधो चोसो वअलल्लाहि फलयतवक्कलिल मुमिनून हे क़ुरान थो चवे मोमिन जी तवक्कल अल्लाह ते घणा आहिनि अल्लाह ॻाल्हायो मसां घणा आहिनि वरी नबी साईं फरमायो चओ सल्लल्लाहु मुंहिंजी उम्मत में हिकिड़ो टोलो हूंदो जेके बिना साहब जे जन्नत में वेंदा सब दुआ अल्लाह असांखे उन्हनि में शुमार कर आमीन तो खुदा जी रहमत थिए उम्मत में टोलो हूंदो जेको बिना साहब जे जन्नत में वेंदा साहबा चोसीं कहिड़ो आहे फरमे धागो ॾींदा न वठंदा तवक्कल अल्लाह ते हूंदो बाहुनि में रसा कड़ा पेरनि में बकर आयो माण्हू आयो इची में रसा वरी बाहुनि में कड़ा मार्चन वारा कोली पाईंदा आहिनि जेके जागो था होश कर मुसलमान थी मोमिन सदाइण सवलो मोमिन थियण वअलल्लाहि फलयतवक्कलिल मुमिनून हे क़ुरान आॾो रखियो आहे क़ुरान चए थो मोमिन जी तवक्कल अल्लाह ते चओ मूंखे रब जी महिरबानी आहे 3 कलाक वाइद कयां मां क़ुरान खां परे वञा त कन खां वठी बराम छॾिया जागो था अब हिते खोटी आहे छा ॿियूं ॻाल्हियूं कयूं चओ जेको क़ुरान सां नथो धरंदो इहो बैतन सां धरंदो जेको क़ुरान सां नथो धरियो इहो बैतन सां खुदा जो लो थो क़ुरान में थो कयां मस्करे मौलवी खे न घुरायो न उन जो वाइद ॿुधो मौलवियो घुराइण वारा तव्हां क़यामत में कहिड़ो जवाब ॾींदो नबी बि स्टेज ते वेही इहो मस्करी ॻाल्हायो न था नबी बि स्टेज ते वेही जेके ॿुधनि जहिड़ियूं ॻाल्हियूं न आहिनि छा थी वियो आहे तव्हां इन हादल क़ुरान यहदी लिल्लती हिय अक़वम अलफमा पक ॻाल्हि आहे तव्हांखे सिधे रस्ते ॾिसण वारो किताब मुंहिंजो क़ुरान अथव या अय्युहन्नास قد جاءتكم موعظة من ربكم وشفاء لما في الصدور وهدى ورحمة للمؤمنين او انسانو تانجے بھلے میں بھلو ہے تو جو قرآن تھا دل جے بیمار جلے شفا قرآن میں مار کیا مریض آیو شرک جا رسومات جا بدعات جا قرآن دے تو شفا مل بھلے میں بھلو بھی جاگو تھا نا یہ شاہی मस्करूं खिली खिली बुढ़ा पिया वाइदा खिलण सां दिल जो नूर ख़त्म थी वेंदो अथव मुसलमानो ख़ुदा जे वास्ते मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो ॿेड़ी ख़ुदा खिलण में राज़ी न आहे अलाह रोइण में राज़ी रोई राज़ी कयो त खिलण में ख़ुदा राज़ी फलयदहकू कलीलन वलयबकू कसीरा क़ुरान थो चए खिलो थोरो रो घणो त रब पढ़जी सब
कयो खुदा जो या सादा छा मन को कुरान को पर कर एडे बस के जाने वाणिया भी अचन था या भी अचन था सब बुधन था मुझे कुरान बुधन वाणिया न था जागो था या ना केड़ो अर्ज कयो सुबह ता भी तो मौलवी आयो ते हा वाज कहीं ते टीन खड़काई थी वाजो वाज छा ते मैं याद कोने बाकी वाज वाज ओ सवाल कयो नबी सल्लम के हे हैद चाहे याद आई गाला यसलून कल महीज माई के खून इंदो जवान थींदी वरी बंद थींदो तन जन पेट थींदो पोवरी यो खून नारे जे जरिए बच्चे जे पेट में थो वने वा तडो न या गाल हुई न ओ हाँ या बुराई गंदगी या औरत जमन इन्ही हालत में जे कुरान ते तो वे जो न वन जागो था सब समझो था औरत के जमल खून हो जे जैसे अभी में माही दिया सा हाइज चंदा अब कुरान ते तो पोनी वक्त न वन जा हफ्ता या तो हरना जानी मेरे पाक थे जानी पाक से खून खाऊं पोवर तुझी पोका पोहोडे बीच में या तो मुहर्रम भी न वनी अले जागो था ले हे केडो मजहब मजहब कुरान वारो चार क्यों मस्जिद जो मैदान दुखो तेम घर वाली न वन छो मुहर्रम आदा वरी असां जा मौलवी मुहर्रम थो अचे त मौलवी भी असां वारा ज़ाकिर थिया कर मुहर्रम इंदो न खयो बिठाण करबला के जन मानस ते बिठी सब ॾिसी इन के वधाई हुड़क कुड़े जा पट कुरान हदीस में कोने तारीख दीन जो तारो मदार तारीख ते न है बुधायो मामा नबी से फरमायो बशयू छड्यो थो नाम एक कुरान में मुझ उमरान थी दो खयो बिठाण करबला मां वाते वय मोल साहब आए तो करे गर्मी जी मौसम मुहर्रम जो महीनो पगड़ा कपड़ा छल लगा था पगार खई बिठो करबला माके ठई आजाद थी वियो मोल साहब जो टाइम खत्म आ मिलिया से कन में चोमास भला जो ओडो थो अचे त मतो इमामन के मराई इन के दसे तो थी पे बैठा चागो था माके चिट्ठी लिखूं करबला ते रोसी जो ज़हन संजी दुकान समझो करबला ते रोसी जो मां चिट्ठी पढ़ी तो मां तो बा ठक्कर मौलवी हा मां करबला के मनी दो न जागो था छो मां उते होयो अबो अबो होयो उन्हनि दमन जो माण्हू आहे जो रसे कुरान में आहे ना हदीस में कोने पो मां होयम भी कोन माण्हू भी उन जमन जो कोने काई खां पुछूं तारीख आ दीन जो दरमदार तारीख ते ना है खुदा जे कुरान ते आया मुस्तफा जे फरमान जागो था अच्छी खई बिठान कर बड़ा के कुरान तमके न थो अचे तो वनी घर हो कुरान में खोल दिया जागो था टिकट शहीद करबला कॉन्फ्रेंस मुला लिखा था अरे शहीद इस्लाम लिखना अब जागो था बाबा मां यहाँ माखे मन चौंदा साईं अल्लाह के मन हथ हल्को रखे हथ हल्को मां तो अगर घर में चोर भागे तो चोर चोर तो चुप कर तेरे घर में गिरो बिठवाना कम तबाह थी थे तबाह वक्त आयो त पो बुधाइंदो मां ते शियो चाहे शिये जो हिन सां वास्तो कोने कुरान बस गाल सिधी और दलाइल सां वरी आयो इंशाअल्लाह पर बे दफे घुराइंदो कोन बाबा यो ना छे शियन मसां वडा बास काजो कर बड़ा बास ये ते जले बिठवानी बंद कर चुप कर वे मां तो इस्लाम में दाखिल कोने सो तो गलाए मां तो कड़ो कम दाखिल हो जे न पो गला के मनाया मतो ना क्यों कोड न कर सर्टिफिकेट दिखा मौलवी हो ईरान को पगार दिया सर्टिफिकेट दिखा समझे ही ना मतो भला गैर मुस्लिम जो अचे बाकी इस्लाम में दाखिल क्यों दरवाजो कड़वा जागो था कलमो आन ते हम तो पढ़े पाण वारो अलीउल वलीउल्लाह वसीर रसूलुल्लाह खलीफतो बिला फजर मतो हिन दरवाजे को आए हे नचो वियो चुप करे वे तो कोई इस्लाम सवाल तो ना है या देखार पयो कलमो कुरान जागो था
पंहिंजो दीन आहे तो वञो हथ ठाहींदासीं वक़्तु आयो त वरी इन मसइलनि खे बोहो अनधार करे ॾींदोमांव जाॻो अथव न क़ुर वारो मज़हब अख़्तियार कयो मां सभु लिखियो चौथो चयो क़ुर हा जॾहिं न त उन वक़्तु माई हैज़ वारी आहे त न वञो पोइ चयो या मुहर्रम में बि न वञो हे साईं किथां जो दीन आहे निसाकुम हर्सुल लकुम फातू हर्सकुम अन्नासित ओ शियो माता जो खैर ख़्वाह पढ़ क़यामत बचायो क़ुरान तो चवे ज़ाल मुर्जी पोखा जमण मन ये हलियो आ पर जे पलीती वारी हालत में आ क़ुरान ते तो वेझो न वञ जा जेतिरो ते पाक थे मरण में बि चवे हाथ न वञ जागो था दुआ कयो खुदा सभिनी खे हिदायत ॾे आमीन चवण सभई पर हिदायत उनखे मिलंदी जेको गुनाह खे गुनाह समझी जेको गुनाह खे गुनाह नथो समझी तौबा छो कंदो न कंदो अल्लाह सां शरीक चओ हथ मथे करे चओ हिकु आहे ॿियो कोई न आहे चओ हथ मथे करे चओ सभई हिकु आहे जेको मञे हो मुशरिक आहे चवंदा आहिनि न माण्हू अदा अल्लाह ताला मञूं था पर हे बि कमायूं करे सुता आहिनि पोइ बि सुता पिया आहिनि न हाणे उथंदा कुझु कंदा जाॻो था कोई न हिकु छो माबूद उहो थींदो ओ जंहिं असांखे ठाहियो आहे माबूद उहो थींदो जेको मौत खां पाक शादी खां पाक ज़ाल खां पाक माउ पीउ खां पाक कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद वजन भी चवन अल्लाह हिकु पर बेनियाज़ आहे कंहिंजो मुहताज न आहे जाॻो था खोड़ वाक़िया आहिनि अहिड़ा मां वटि क़ुर में कंहिंजो मुहताज न आहे बाक़ी सभई मुहताज या अय्युहन्नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह ओ दुनिया जा इंसानो क़ुर में चए थो तव्हां सभई मुंहिंजे दर्जा फ़क़ीर आहियो दाता मां हिकु काथे काथे मां वाज़ कयां ॿियो को नबी खे नज़र कयो क़ुर चए थो नबी पंहिंजे मामलात में हल पाण नथा कनि अल्लाह खे था सॾनि कई नबियनि जो किसा क़ुर में बीठा दुआ कयो त अल्लाह मज़हब क़ुर वारो अख़्तियार करण जी तौफ़ीक़ ॾे आमीन चओ क़ुर वारो मज़हब क़ुर सेखारी इहा ॻाल्हि त हिकु आहे चओ पर कंहिंजो मुहताज न आहे न ज़ाल न बाल न अकह न अयाल अल्लाह बेमिसाल चओ जेके पाण हेॾे नवाब हुजे मौलवी हुजे पीर हुजे मुल्क जो वज़ीर हुजे ज़ाल जो मोहताज न आहे भला तव्हां तव्हां ज़ाल जा मोहताज आहियो या न आहियो आहियो तव्हां ज़ाल जा मोहताज हो पोइ तव्हां छा चवंदा हो बाबा इन मान ते पत न कजां ज़ाल जो मोहताज थी माई दॿे न फिरी वेंदी चवंदा आहिनि न माण्हू अल्लाह छा अल्लाह समद अरे पुट पी जो मोहताज पी पुट जो मोहताज ज़ाल मुड़स जी मोहताज हाँ मुड़स ज़ाल जो मोहताज बादशाह रैयत जो मोहताज रैयत जो न हुजे बादशाही अंगूठे ते खंदे जागो नथा वरी वही हुकूमत रे तो वरी कलाक वियो खपे सब एक जड़ा अथव सब जागो था न साथी पार्टी जो के सब न इन जो पी हिक थम मार जुदा थन अले जागो था बाबा हिकड़ी माई मुड़स के 2 सालू होंदियूं आहिनि न पोइ मार पी त हिक न बस इन जो पी हिक थव अमेरिका बाक़ी सब मार भी ही कहीं अमेरिका फलाम खुदा हो वटाने जे असां अमेरिका ऐं इसराइल खे मिर्च न विधा त पी जा पुट मारे 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 मुसलमान खे तबाह कयो आहे इसराइल ऐं अमेरिका जंहिंजूं रना कुतनि सां रहंदियूं आहिनि यहूदियुनि जूं इसराइल जूं बेगैरत असांखे मारे थो कोई कोन्हे मां हुकूमत खे चयो आहे या पाण फौज छॾियो फ़लस्तीन जी हिमायत में वञो या असांखे मोकिलजो हथ मथे करे चओ असां सभु वेंदासीं फ़लस्तीन अरे हथ मथे कयो गूंगो
सब फलस्तीन की हिमायत वेंदा से वनो या असा के मोकल जो बेगैरत हुकूमत गैरत रखी ते न्याणी मरन नंढा बार मरन था चन था कादे या मुसलमान जो असा के मारन था चुप कहीं बैठी आ हुकूमत दुआ कयो खुदा को वक्त आने आमीन चो इसराइल होड़े तबाह करे छो फलस्तीन कश्मीर तबाह हेडे अफगानिस्तान तबाह लिबिया तबाह जेतरा मुसलमान सब बेगैरत थी गया सब मुसलमान गड्डी करे हकल नहीं अमेरिका के इसराइल के तवंत दुला बच जागो था इसराइल अमेरिका जो सा रन्ना खाई इंसान ना बार लंडो गाड़ी नहीं दुआ अरे गाड़ी तो जा अमेरिका के अमेरिका ता जो सोहरो है अमेरिका में खुल्लम खुला तवा थो अमेरिका वारन यहूदी नसरन जो रन्ना कुत्तन सना जो नन खुंड जो सा जो ना मुझे तकना बुदो था ज्यादा दौर का वठी परवेज लांती में भी ये नकल उन दो हमान जे लुसन न बोआ पर वरी सुबह जो फुट जो है काले में परवेज बाकी तो मौलवी चंदा अल्लाह जो नाल से चुप चुप कर तालिबान जो नाल बिना खन तालिबान सा वास्तो ना है मदरसा बचायो दाढ़ियों बचायो पटका बचायो चक्के में जो अमेरिका जी भी जाल के तो परवेज जी भी जाल बस अगते न थो तो हमारी पकोंदा तो मौलवी गाड़ी वाइले तो सो दबा था के अमेरिका में शरण करे थे जो फलस्तीन का बच्चा रोन था आशिया सिद्दीका जेका अमेरिका में ही कमजोर थी वया गाले तो को मुसलमान ता जी माई छो झली थी बेगैरत अने जागो था या भाई त माथो के मायू तो तवा के कुछ न थी दो मुझो भी अंगूठो न पड़ींदा मुजी होती मौत अल्लाह जी अल्लाह जी होले त ॾिसो माई झली वेठा कोने ॻाल्हायो असां कोने काले में हुआ असां थो मुसलमानों जका रात कब्र में आ बाहर न रहंदा मुवाहिद तुम बरपा ए रेजी जरस मुवाहिद तुम बरपा ए रेजी जरस जो शमशेर हिंदी नहीं बरसरस उम्मीदो हिरासश न बाशर से कस हमें न तो बुनियाद तौहीद तौहीद वाले जे खंजर हणी खेल सिर लाहे पिनी करे अल्लाह का साबे जे गंडो झुकंदो आ सोन पेरन ते हारेस विकाम दो नाए खुदा का सवान बे जो खौफ न बे में उम्मीद अलीमान बैनल खौफ वरजा हदीस में बिन शन जे विच में सब ईमान एक अल्लाह जो खौफ बे अल्लाह जी रहमत में उम्मीद खौफ रखो तभी अल्लाह जो उम्मीद रखो तभी अल्लाह में खौफ बे जो कई उम्मीद में रखे ईमान जी कड़ किरी पई ईमान बचाए खुदा खंड जाया अमेरिका खंड जो दुआ कयो हल मेरे वाले जो जवान को खुदा पैदा करे आमीन तो अदबी जवान जी फेसबुक ते तकरीर हले तेने श्याम माके ड्रेदारे थो तुम चीफ है आर्मी जो सुन्याना समाते माके हथ तलाए तुम्हारे साथ आओ मेरे जागवा था जे असा बिड़ाऊं अमेरिका सा बिड़ो जो को सा म्यानी अलायो मुसलमान के मारे तबाह मुजादा बस मां खत्म कर हिकड़ी गाल समझो नबी साईं वटि हिकिड़ो शख्स आयो सल्लल्लाहु साईं मां के बच्चो वधिक प्यारो आहे कॾहिं बानो अल्लाह के वधिक प्यारो आहे ओ बा जागो था सब जागो था पामल था वठी अचो हर के साईं मां के बच्चो वधिक प्यारो आहे कॾहिं अल्लाह के बानो वधिक प्यारो आहे मतां कंहिं मुल्क साहब तव्हांखे न ॿुधाई जेका पाण फरमायूं अल्लाह के बानो वधिक प्यारो आहे छा बतायूं अल्लाह के मानो वधिक प्यारो आहे उन शख्स चयो साईं मां पंहिंजे बच्चे के पाए में विझंदी फरमायूं न साईं अल्लाह के बच्चे खां वधीक असां प्यारा आहियूं मां जे खां पोइ पाए में छो विझंदो अरे सम्झो साल है मां वेठो तो खोपा चढ़ी बहा तव्हां प्यार न कयो समझ अचे थी निंड ॻाल्हि त पोइ ठीकु न निंड था कयो त पोइ छॾियो न अॼु सुकंदी न बारो बारो जागो अथा हथ मथे कयो ॾिसां छा चई
सैंपो बाह जे बच्चे को अल्लाह के बानो वधिक प्यारो आ मां पंहिंजे बच्चे के बाह में विझंदी फरमायो ना सैंपो अल्लाह असां के बाह में की विझंदो असां अल्लाह के प्यारो मां जे बच्चे का पाण खामोश थी विया थोड़ी देर जे लाइ हो वही अची वियो वही मथां वही अचे तो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं रब फरमायो उम्मत के चओ मथां शरीक न कन बाह में न विझंदो मां कदो रब सां शरीक मुशरिक आयो तहां भी दस्यां ॻाल्हि अञा खोलियां त किताब ते ख़बर पवे अल्लाह लहुल ख़ल्क़ वल अमर कुरान में चए थो खबरदार मां तव्हांखे ठाहियो आहे तव्हां ते हुकुम लाइ मुंहिंजो कमु आहे मुंहिंजे हुकुम ॿिए खे शरीक न कयो हुकुम अल्लाह जो मञो इत्तबिउ मा उनज़िल इलैकुम मिन रब्बिकुम वला तत्तबिउ मिन दूनिही औलिया जीअं कुरान चवे नबी तूं तुंहिंजो मत तूं कयो ॿिए जो चयो न वठो किथे था हलो असां कुरान जे हुकुम पंहिंजी मर्ज़ी थो हलाए को अमेरिका जी मर्ज़ी ते थो हले अरे तमान इत्तखज़ इलाहहु हवा कुरान चए थो मुंहिंजा नबी अहिड़ा माण्हू तो न ॾिठा आहिनि जेके पंहिंजी मर्ज़ी खे ख़ुदा सम्झो पंहिंजी मर्ज़ी ऐं ओॾे हले विया अल्लाह त नमाज पढ़े हे त न पढ़े नथो पढ़े पोइ पंहिंजी मर्ज़ी खे ख़ुदा सम्झई कनि न साईं अक़ीदो पको आहे नमाज न पढ़ंदो होश कर कावड़ न कर क्या मतलब में नबी साईं फरमायो बेनमाज़ी जो शर फिरौन पढ़ा कुरान फी जन्नाति यतसाअलून अल मुजरिमीन मा सलककुम फी सकर कालू लम नकु मिनल मुसल्लीन वलम नकु नुतिमुल मिस्कीन ए कुरान तो चए हिकड़ा जन्नत में जन्नत मथे जहन्नम हेठ मथा जन्नत वारा जहन्नमन के सवाल कंदा रे कुरान कुरान जन्नत वारा तन मा सलककुम फी सकर हेडे बाह में की है हो ताके कहंदो आ बाह में मञो मुसलमानो कुरान फमद जवाब ॾींदा कालू लम नकु मिनल मुसल्लीन नमाज न पढ़ी से तने बाह में आया हूं कुरान परवाह ही काने नमाज न पढ़ो नमाज न पढ़ी से तने बाह में आया हूं वलम नकु नुतिमुल मिस्कीन माल ज़कात मिस्कीनन खे न ॾिनो सो तने बाह में आया बचो वमर हलक हेरे रे कुरान मनींदो केड़ा मनींदो हथ वध करियो हथ मत कर तो सब यकीन ते वमर हलक बिसलात वस्तबिर अलया कुरान तो चए अलो याल के बिन नमाज जो हुकुम कयो पान बिन नमाजी पाबंदी न पायो बेनमाजी मुनकिरा कुरान जो तुम मुनकिरा रे मुनकिरा बाके रियायत कर नहीं दिया जहन्नम को बचाया थो खपे जन्नत कल आयो मसा जन्नत खपे नबी पाक फरमायो चो चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुदकंडे पंजे भाते के बुधा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फर्ज नमाज पढ़ी चो फर्ज नमाज पढ़ी सलाम वराई हिकड़ी आयत पढ़ी कनी आयता हिकड़ी आयत आयतुल कुर्सी पढ़ी फर्ज नमाज जो सलाम वराए रसूलुल्लाह सल्लल्लाहु फरमायो इनके जन्नत में वञण खां को ताकत न रोकींदी मौत झलियो मिठो सस मौत ईंदुसि जन्नत में हलियो हाणे ॿियो वाइदे का दवा त न आहे तव्हांखे मां पीआरियां छा कयां मां तौबा कयो बेनमाज़ी न थियो पराए माल खां तौबा कयो नबी साईं वटि हिकिड़ो शख़्स आयो अहिड़ो अमल मूंखे साईं दसियो मुंहिंजो दुआ क़बूल थिए पाण साईं रोज़ी हलाल जी दुआ क़बूल माल हलाल जो न आहे को इबादत नमाज हज उमरो कुछ भी क़बूल पट पट दौड़ जी कोई ना बने सा हो ना अरे मनो सा कुरान मनो सा मत करते हो मनो सा फमतुल्ला ताकुलु अमवालकुम बैनकुम बिल बातिल एक बे जो माल ना हक न खाओ हथ मत करे तो तौबा कैसे तो नो पाए माल छाना छो भाई वो माथो कुरान वल्लज़ीन यकनज़ून अज़्ज़हब वल-फ़िज़्ज़त वला युनफ़िक़ूना फ़ी सबीलिल्लाह फबश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम
यौम युहमा अलैहा फी नार जहन्नम फतुक़वा बिहा जिबाहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम हाज़ा मा कनतुम लिअनफुसिकुम फ़ज़ूक़ू मा कुंतुम तकरिज़ून। अथस माल नथो ॾे ज़कात, क़ुरान चए थो नबी ॿुधाइण खे दर्दनाक अज़ाब जी ॻाल्हि, क़यामत ते वञी जो माल तपाए जहन्नम में मोह पासा पुठी डंभराईंदो मां। क़ुरान जो असर जो तव्हां ते न थिए ॿियो वाद कान ज़कात कढो न जहन्नम में पिया सड़ंदो। पर ज़कात न आहे वरी नबी से ॿियो रस्तो बि ॾसियो, फरमायूं सदको मुसीबत के टारे छॾियो, सदको मुसीबत के तारे छॾींदो आहे। हथ बंदि कंदो सदके ॾऊं पोइ कई मुसीबतूं, माल में बीमारियूं, माल मरी विया, माण्हू मरी विया, सैलाब आयो, फसल तबाह थी विया, कई नुक़सान थींदव, वाटर वहंदड़ खे बंदि कंदो खंड लॻंदो, सदको ॾींदा तो नबी से फरमायो सदको मुसीबत खे टारे छॾींदो आहे। लखनि जा लख पोइ वञनि था सदके करण न करण जे करे। जागो था पर माल खां बचो। ॿी हिकिड़ी ॻाल्हि दसियां, नबी पाक सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी साईं बैतुल्लाह जो तवाफ़ था कनि सल्लल्लाहु, ॿुधो नौजवानो, पाण करीम सल्लम बैतुल्लाह जो तवाफ़ था कनि, साहबी आयो ॿियो उहो बि तवाफ़ थो करे। अम्मा खे कुल्हे ते झलियूं बीठो आहे, साहबी हया कयो नौजवान, अम्मा खे कुल्हे ते झलियूं बीठो आहे, नबी सल्लम जी भरिसां आयो, ॿुधो हेॾे सरो भरिसां अची अर्ज़ थो करे, साईं मुंहिंजी अम्मा पोढ़ी आहे, ज़ईफ़ आहे, हलण जहिड़ी न आहे, साईं मां पंहिंजी अम्मा खे सालनि जा साल कुल्हे ते खणी बैतुल्लाह जो तवाफ़ करायो आहे, मूंखे ॿुधायो मां अम्मा जो हक़ अदा कयो। जागो था या न? बस मुल साहब आया आहिनि, नौजवान मुंहिंजो फटियो आहे, खुदा इनके बरकत ॾे, अल्लाह से मरहूम मेखे साहब के जन्नतुल फिरदौस में अल्लाह मकाम नसीब करे, अल्लाह उनजी औलाद खे बि साले बने। ॿुधो छा चई, साईं मुंहिंजी अम्मा पोड़ी आहे, ज़ईफ़ हलण जहिड़ी न आहे, सालनि जा साल, साईं मां अम्मा खे पंहिंजी खे पुलनि ते खणी बैतुल्लाह जो तवाफ़ करायो आहे, मूंखे मसइलो ॿुधायो, मां अम्मा जो हक़ अदा कयो। जागो था पाण फरमायूं जेको तुंहिंजे लाइ थधो साहु खयो हुई उहो बि हक़ अदा न कयो। अरे ज़ालिमो माउ पीउ खे रुआरियो जिन कान था जो इम्मा यबलुगन्ना इंदक अलकिबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा वक्सिद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा वकुर रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा। नौजवान खुदा जो नालो कुरान में फमा तो बई दुनिया हिकिड़ो माउ पीउ अबो या मां, हे कुरान चए तो माफ़ी के उहो बि न कर, माफ़ी के झनकन ॾे कराए त अदब सां ॻाल्हाए, कुरान चए तो हेॾे 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 अदब सां ॻाल्हाए ॿिन्ही सां, ऐं हीअं कयूं बीठो जी जी पियो कर दौं गुरु माउ पीउ जे कुरान चए तो रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा। दुआ कुरान में रब चए तो गुरु मुंहिंजा रब मुंहिंजे अम्मा बे ते ईअं रहम कर जीअं मां ते नंढे हूंदे रहम कंदा। बस मां महिरबानी हे हथ तो ॿुधां, हथ मथे करे तो ॻाल्हि दसियां, मथे हथ कयो, मथे चो नमाज़ न घुसाईंदासीं, तौबा कईसीं, एॾे हथ मथे कयो बीमारो। अरे थोरो तो करे ओ रुमाल वाला थोरो तो करे हथ मथे, ये विच में ॾाढी हथ थोरो तो करे मथे कयो, सब मथे कयो तो अल्लाह तू हाज़िर नाज़िर असां तौबा कईसीं पराए माल खां, माउ पीउ जी नाफ़रमानी खां, ऐं नमाज़ गुसाइण खां तौबा कईसीं, रात जो सुम्हो खुदा जो नालो सचो, अल्लाह मां तौबा कई, अल्लाह मत मौत अचे तू रुठल रहजी वञे मुंहिंजो हड़ वई, तौबा करे पोइ सुम्हो, माफ़ी वठी पोइ सुम्हो, मथां रात आख़िरी हुजे। कुरान में चए थो वमा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम वहुम यस्तग़फिरून, नबी उम्मत खे ॿुधा जेके माफ़ी था वठनि अज़ाब न कंदो मां। कुरान में आ बाज़ार खुलियल सब्दो बुस्त वयल ख़रीदार कोन्हे,
खुदा जो वास्तो तौबा कयो तो मां अहिड़ी शइ आहे नबी से फरमाया तौबा कई गुनाह कांजणो कया ई न पैसा तो कोन तो गुनाह जो तो मत मां दुआ करना है हां अल्लाह दुआ कयो सभनी मुसलमान के जिंदा हिदायत रियामिन तो बीमान के सवारी वक्त ना है अल्लाह के असा मुसलमान में नफरत इन अल्लाह खत्म करे इस्लाम मोहब्बत जो दीन आदा नफरत जो दीन ना है अल्लाह नफरत तो खत्म करे इन बार ते गल है तो वरी कलाक में खपे नफरत तो खत्म कयो मोहब्बत जी फिदा पाए ता कयो कुरान ते तो जे वल मोमिनून वल मोमिनात बाद मौलिया बाद मोमिन मोमिन जो दोस्त था खत्म कयो दुश्मन दोस्त बन जी वन फरमाए मल्लम यरहम सगीरना वलम यवक्कर कबीरना फलैस मिन्ना नबी से बाजो को नंढन ते रहम न करे वडन जो अदब न सो करे यो मुंजो उम्मती ना है मन गशफी शैन फलैस मिन्ना फरमाए जो को कैसे में मिलावट करे यो भी असा जो ना है तौबा कयो उम्मत को जो को कटी वियो छा बचो अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम बैठा रहो सभी नौजवान वाज कंदो मां त हाणे जेकर हुजा मुलाज़िम तो हुकूमत कॾो को रिटायर करे दिया मुझ दुआ करो बाकी मुल्क सां दुआ पछाड़ी में घुरंदा पर मेहरबानी करे वञो न कुरान ॿुधो मतां कंजी रात आखिरी अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम अल्लाहुम्मा अहदिना फ़ीमन हदैत वाहदिना हदैत अल्लाहुम्मा अहदि हाज़ल बल्दन नास अल्लाहुम्मा अहदिल मुस्लिमीन कुल्लहुम रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा अल्लाहुम्मा अहदि ज़ुर्रिय्यातना अल्लाहुम्मा अहदि ज़ुर्रिय्यातना अल्लाहुम्मा अहदि ज़ुर्रिय्यातना अल्लाहुम्मा अहदिल मुस्लिमीन कुल्लहुम रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना वहब लना मिन लदुनका रहमतन इन्नका अंतल वहाब अल्लाहुम्मा फातिरस समावाति वल अर्ज़ अंत वलियुना फ़िद दुनिया वल आखिरह तवफ़ना मुस्लिमीन वलहिक़ना बिस्सालिहीन या अल्लाह जेके जिंदा मुसलमान संगे हिदायत दे ईमान के शफा दे नफरत खत्म फरमा समा मोहब्बत पैदा फरमा या अल्लाह जेके कब्रन में पैन तो जमाना मुझे रब नंधन कर मंगुर पैन न को पूछे न दसे सगन आय अल्लाह के मुसलमान जो कब्र के जन्नत जो बाग बना तू जो माफ न कंदे बे काडे वणो सभनी के माफ कर या अल्लाह क़यामत में असा जो किताब न खोल असा के सजा को बचा जे तू सजा ने काफिर भी कानूनी दा ता जो कलमो काडे यो सजी हड़ वई अल्लाह सा सा हिसाब न कर असा के माफ कर इस माज़म जे बाबे सब असा गड थियां नंढा वडा माफी वठना हूं असा के माफ कर कलमे तौहीद ते कामिल ईमान एहसान देना खात्मा खैर फरमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद या अल्लाह जिंदा रखते सलामते मौत चेती ईमान ते जनी दुनिया में वापस करे जुबान दे कलमो जारी सब मेहरबानी करे बैठा रहो।